मां तो सॼो ॾींहुं बकरिन सां जेको काए हाथ मां न ॾिसां। गाल तो ॿुध ख़ालिद, बकरियूं कहिड़े पासे काए वे हैं? तव्हां वारे पासे मामा। ईंदे वेंदे कोई मिली? न मामा के भी न। याद करे मूंखे ॿुधाए। अजू ऐं मजू कुछ देर लाइ आया ऐं मूंखे मानी सलाह कयो, पोइ वापसि हलिया विया जे बकरी काए हाथ मां न ॾिसां। उन्हनि जे हूंदे तूं बकरियुनि वटि हुएं? मां बोरिंग तां पाणी पीअण वियो हुअसि। उन वक़्तु बकरियूं काथे हुयूं? रेस में ठलाई बनीअ में हुयूं। बस बाबा तूं हाणे घर हल। मामा बकरी न मिली न मूंखे बाबा मारींदो। बकरीअ लाइ तोखे छो मारींदो? मां जो वेठो आ, तूं वञी आराम सां सुम्ही पओ घर में, निंड कर। बकरी काॾे वेंदी? हल बाबा। मीर खान छा थो समझी? छा थो सम्झा? मीर खान खे ॿार सम्झो अथई छा? बकरी अजू ऐं मजू वारनि काई आहे। छोकरो तो चवे पियो त अजू वारा खाली हथे वापसि विया। कमदार को टियों हमराह हूंदो जंहिंखे नंढड़ो न ॾिसी सघियो आहे। मीर खान ॾींहं ॾिठे जो बकरी काईंदा त को न को त ज़रूर हुनखे ॾिसी वठंदो। बकरी झंग में ई हूंदी ऐं काईंदा राति जो। मूंखे ॻोठ पहुचंदे पहुचंदे अंधारो थी वेंदो। जेकॾहिं अॻ में पहुची विया त बकरी फॿाए वेंदा। तूं ॿुधाए रेस किथे आहे? मीर खान भोतार ते शहर निकिरी वियो आहे। पोइ ॿिए कंहिंजी गाॾी ॾिसूं। बस पोइ यारो यारी। ठीकु आहे दा, असां हलूं था। पर हा वञिजो होशियारी सां, चइनी तरफ़नि खां ख़्याल सां। मथां बात पटे वाइड़नि वांगुरु वञो। घबराए न दा, ॿार थोरी आहियूं।